ठरी मीरवा जे सानेसा शाख जाबाद गारनि पारां ज़री पाणी खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब ठरी मीरवा आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरी मुश्ताक शर, मोरिंद शर, अली हसन ख़ासकी ते ॿियनि एहतजाज कंदे जो त आपाशी खाते जे अमलदारनि जी नाअहली सबबि सानेसो शाख जो गुज़िरियल 2 महीननि खां पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिं करे फ़सलुनि जी पोखी न थी सघी आहे। रेगिस्तानी इलाइक़ो हुजण करे चौपाए माल जे पाणी लाइ बि माण्हू परेशान आहिनि। उन्हनि जो त सियासी बास माण्हुनि जी ज़मीननि खे आबाद करण लाइ कुझु वाहन में पाणी छॾियो थो वञे, जॾहिं त असांजूं ज़मीनूं हथ सां बंजर कयूं पियूं वञनि। हिननि आपाशी खाते जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त सानेसा शाख में पाणी छॾे आबादगारनि खे मुआशी तबाही खां बचायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।